बिरिया रोड मां ख़बर ईंदा हलूं त बिरिया रोड भरिसां ॻोठ उस्मान गाइजोम में ज़हरीली चांहि पीअण सबबि हिकु घर जा 8 भाती बेहोश घर भातियुनि खे फौरी तौर सिविल अस्पताल नौशेरो फिरोज मुंतकिल कयो वियो। बेहोश थियल घर भातियुनि में 3 सालनि जो जान मोहम्मद, 6 सालनि जो मुनवर अली, 14 महीननि जो मोहम्मद अमान, 2 सालनि जी किंजा, 1 साल जी मुनीज़ा, 3 सालनि जी रिहाना, 25 सालनि जी शहजादी, 45 सालनि जी रुखसाना बेहोश थी विया, जिन खे ॻोठाणनि सिविल अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि ज़हर वाश करे वॾी जदोजहद खां पोइ ज़िंदगी बचाए वरिती। वारसनि मूजिब जंहिं किटली में चांहि काढ़ी वई, इन में पहिरियां ई किरड़ी मौजूद हुई, जंहिं सबबि चांहि ज़हरीली थी वई ऐं चांहि पीअण जे करे सभु घर भाती बेहोश थी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।